तंगवाणी ऐं भरपासे में मलेरिया बुखार ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक हिकु नींगर मलेरिया वॻे फ़ौत थी वियो। फ़ौतियुनि जो अंग वधी 44 थी वियो आहे। ॻोठ जम्मू बकराणी में 2 वरियनि जो नींगर अब्दुल क़दीर बकराणी मलेरिया बुखार वॻे दम धणी हवाले कयो। इलाइक़े वासियुनि सिहत खाते जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त हंगामी बुनियादनि ते ॼाणायल इलाइक़े में माहिर डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे वधीक ॿारनि खे फ़ौत थियण खां बचायो वञे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। तंगवाणी ऐं भरपासे में मलेरिया वॻे ज़ाब्तो न आयो। ॿ वरियनि जो शहरियार जमाली फ़ौत थी वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। तंगवाणी ऐं भरपासे में मलेरिया बुखार ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु नींगर मलेरिया वॻे फ़ौत थी वियो। फ़ौतियुनि जो अंग वधी 44 थी वियो। ॻोठ जम्मू बकराणी में 2 वरियनि जो नींगर अब्दुल क़दीम बकराणी मलेरिया वॻे फ़ौत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अली रज़ा सरकी। जी अली रज़ा, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सेहत खाते जी लापरवाही सबबि तंगवाणी में मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वरिती। वधीक हिकु नींगर फ़ौत थी वियो। ॻोठ जुम्मू ख़ान बकराणी में 2 वरियनि जो मासूम नींगर अब्दुल क़दीर पुट मोहम्मद क़ासिम बकराणी मलेरिया वॻे दम ॾेई छॾियो। मासूम नींगर जे फ़ौत थियण ते गर्भातियुनि में कोराम मची वियो, जॾहिं त मलेरिया वॻे फ़ौत थियल ॿारनि जो अंग वधी 44 थी वियो। बरसात मुतासिरनि जा घर बहाल न थियण सबबि मौत जा वाक़िया रोज़ मामूल बणियल आहिनि। मच्छरमार स्प्रे ऐं पाणी निकाल न थियण सबबि सर्दी में इज़ाफ़े खां पोइ मिस्कीन मारूअड़नि जे आंजन में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। बुनियादी सिहत मर्कज़नि ते एंटी मलेरियल मेडिसिन अणलभ बणियल आहिनि, जंहिं सबबि प्राइवेट अस्पतालनि में सवें ॿारड़ा दाख़िल आहिनि। प्राइवेट मेडिकल स्टोरनि ते दवाउनि जा अघ पिणु ॿीणा थी चुकिया आहिनि। रवासियुनि पारां इलाज जी सहूलियतुनि समेत घरनि जी फौरी बहाली जो मुतालबो कयो। जी जी अली रज़ा, वरी महिरबानी तव्हांजी।